छोरी मुखे सही सही ॿुधा त इहो कारे बदक पुछियो तोखे छा चयो आहे? इहो ई चई विया त तोखे पंहिंजी कुंवार बनाए वठी वेंदसि। वड़े तारा गोल तारा कसम से हाय घणो खुश नथी भले ओ छोकिरी सां शादी बि करे न पर तोखे छॾण वारो कोन्हे। माई भटारी जेकर हिनखे मारणो हुजे हा न रुगो हिक ई गोली मूं ते ख़र्च करे आ मूंखे ईअं जेरो हिते कोन छॾे वञे हा तो वटि। जॾहिं असां पोतियूं पेरनि ते विधियूं अथऊंसि न तॾहिं तोखे ज़िंदा छॾे वियो आहे। कहिड़ो बि कारण थियो पर मूंखे त जेरो जाॻंदो छॾे वियो न। हाणे जेकर हिन छोरीअ सां शादी थो करे त उहो असांजूं 10 आङुरियूं रूंड सुधियूं गिह में न। बाबा हिकु त मूंसां शादी कंदो कोन, जे कंदो बि न त मां फुफी वारी ग़लती कोन कंदसि। छा मक़सदु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मक़सदु इहो आहे त शादी खां पोइ तोखे पेर रखण बि पंहिंजे घर में कोन ॾींदसि। बड़े तारा गोल तारा माना त शादीअ खां पोइ हीअ छोरी पंहिंजी महिलात में पेर रखण बि कान ॾींदी। सोरठ तूं असांखे ॿुधा त तूं हिते रहंदी ऐं असांजे घर हलंदी आहे। भाॼई मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे। तूं अदा खां पुछीस त उहो छा थो चए? मूंखे तुंहिंजे भाई त मोकिलियो आहे ऐं राति हू रावल खान सां ॻाल्हाईंदो। हू चवे थो जेको तुंहिंजे हिसे में ईंदो न त वंडे वराए तोखे ॾेई छॾीनि। भाॼई छा रावल खान मिल्कियत मां मूंखे हिसो ॾींदो? न सोरठ इहो त तुंहिंजो हक़ आहे, तूं हुन खां ख़ैरात थोरी थी वठी। वॾनि माण्हुनि वटि औरत जो हक़ नाहे हूंदो, उहा छो न उनजी ज़ाल या भेण या माउ हुजे। उन्हनि खे को बि हक़ नाहे मिलंदो। उन मिल्कियत ते सिर्फ़ु मर्द ई अयाशू कंदा आहिनि। रावल खान त अहिड़ो माण्हू कोन्हे को, पर जेकॾहिं सोरठ तुंहिंजो हक़ खाई पी वियो न त तुंहिंजे भाउ खे इहो हक़ वठणु अचे थो। भाॼई चाकर खान जे मौत खां पोइ अदा जेको बि फ़ैसिलो कंदो न उहो ई मूंखे क़बूल हूंदो। अॼु राति तुंहिंजो भाउ रावल सां मिलंदो, उन खां पोइ इहा ख़बर पवंदी त हू छा थो चवे। वारस मूं कुझु पैसा हथ कया सामान तोखे वठी ॾियां त राति चाचे दीनू वारा न टपाचा छो त मां सामान खणी वेंदुसि ऐं मुंहिंजे हथनि जो सामान कॾहिं बि कोन वठंदा। सामान त हू मूंखां बि मुंहिंजे हथनि जो कोन वठंदा, छो जो हू मूंखे बि सिकू जो कातल था सम्झनि। इधर हुननि जी इहा बेवसी ऐं गुरबत मूंखां ॾिठी नथी पुॼी। हाणे तूं ई सलाह ॾे त मां हुननि जो महीने जो राशन कीअं पहुचायां जीअं हुननि जी बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़रे। सुकून में त हुननि जी ज़िंदगी गुज़रण वारी ई न आहे। कहिड़ा बि माउ पीउ हुजनि उहे बुख बर्दाश्त करे वेंदा, पर जवान पुट जो विछोड़ो कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। मूंखे बि अफ़सोस आहे वारस, सिर मथां जुनून सुवार ऐं हाणे पछतायां पियो त इहो मूं छा कयो। हिकु छोकिरीअ जे करे एॾो सख़्तु क़दम मूंखे न खणणु घुरिजे। हाणे चाहियां थो त बाक़ी सॼी ज़िंदगी मां हुननि जी ख़िदमत कयां। मूं ॿुधो आहे त जाबिर जा साला हुनखे पंहिंजे घर वठी आया आहिनि ऐं हू हुननि जी ख़िदमत ज़रूरु कंदा हूंदा। न वारस भुलियो आहीं, जाबिर जा साला लोठिया आहिनि, हू पाण बुखिया आहिनि, इहे छा हुननि जी ख़िदमत कंदा। तूं परेशान न थिए इधर, हुननि वटि राशन पहुचाइण जो को न को तरीक़ो ॻोल्हे था वठूं। वारस कोशिशि कर कीअं बि करे राति ताईं हुननि वटि राशन पहुचा, छो त उहे वीचारा बुखिया वेठा हूंदा। पगार ॿुधाए त माण्हुनि जो छा कयो? माण्हुनि जो बंदोबस्त अकबर खान तो मुझे भाउ खे धोखे सां मारी ऐं पंहिंजी बुज़दिली जो इज़हार कयो अथई। हाणे मां सोचां थो त अहिड़े बुज़दिल माण्हू खे अहिड़ी मौत ॾियां जो ज़माने में हू इबरत जो निशान बणिजी वञे। जंहिंखे तूं धोखो थो चवीं न, इहो बि मूं तुंहिंजे भाउ खां ई सिखियो हुयो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको थियो मां हुनखे दरगुज़र करे तव्हां सां ठाह जे लाइ हथ वधायां थो। असांजे विच में इहा जेकी दुश्मनी आहे
सवाइ ॿिन्ही तरफ़नि जे बर्बादीअ जे ॿियो कुझु बि कोन ॾींदी। इन करे चवां थो त सभु कुझु विसारे दरगुज़र करे ठाह कयूं त हिन में भलाई आहे। ठा कयां तोसां ठा कयां जंहिं बुदली न तूं मुंहिंजे भाउ चाकर खे मारियो, छा तूं मूंखे बि ईअं मारण थो चाहीं? धोको माण्हू हिकु दफ़ो खाईंदो आहे, बार बार न। मूं त तव्हांखे ठाह जी ऑफर कई आहे, नथा क़बूल कयो त तव्हांजी मर्ज़ी। मैदान खुलियो पियो अथव, ज़ोर लाइ ॾिसो, मुंहिंजो खून बि तव्हांखे माफ़ आहे। अदा शेरल काथे गुम थी वियो आहीं? जेको अकबर ख़ान असांजे न्यापो कयो ओॾे हलणु खपे या न? अकबर ख़ान जो कहिड़ो कमु आहे? इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे अदा मुराद। इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी बि कान अदा। जेकॾहिं न आहे हलणो न त पोइ इहा ॻाल्हि दिमाग़ मां कढी छॾ। अजाए सोचे सोचे चरियो न थी वञे। मुराद असांखे हलणो त पवंदो। जेकॾहिं न हलियासीं न त 8-10 माण्हू मोकिले असांखे खंभे हितां अगवा करे खणी वेंदा। जंहिं माण्हू असांजे न्यापो कयो आहे त असां सां ज़रूरु मिलंदो। इन में सुठो न आहे त असां इज़त सां हली हुन सां मिली अचूं। ओॾे शाम जो निकिरी हलंदासीं था। हिनमहिल हल त हलूं घर, बाबे साईं सां बि सलाह सवाब कयूं, छो जो हू असांजो वॾो आहे। न न, तोखे चयुमि त इहा ॻाल्हि बाबे सां नाहे करणी, बाबो वधीक परेशान थी वेंदो। अड़े छरिया, जेकॾहिं हुते अकबर ख़ान ईअं त फिरी वञे ऐं असांखे ॿधी विहारे छॾे त पोइ बाबो अञा वधीक परेशान थींदो या न? तूं ॿुधाए त पोइ हू असांखे किथे किथे ॻोल्हींदो? हा, ॿधी कोन विहारींदो, या त को कमु ॾींदो या त धमकाए वापसि मोकिलींदो। तूं असांखे पंहिंजो खून बख़्श न कजां अकबर ख़ान। जेके तुंहिंजा पोइ हिते रहिजी वेंदा न उन्हनि खे मुआवज़ो ॾेई छॾींदुसि। जो मुंहिंजे दिमाग़ जी रग का थिड़ी वञे त पेर ड्राए त भलो अथई। मां वञा थो अकबर ख़ान, मां वञा थो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मां तोखे हिते आगाह करणु आयो हुउसि त पंहिंजूं अखियूं खोले रखजांइ। असां पंहिंजे हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे ऐं यादि रखजांइ कंहिं बि वक़्तु तो मथां उन्हनि जा मुंहं मां खोले छॾींदुसि। ऐं हा, सुभाणे इहो न चइजांइ त धोखे सां वार थियो, मूंखे ख़बर कान हुई। मां तोखे आगाह करणु आयो आहियां, आगाह। सभिनि खां पहिरियां मुंहिंजे हथियारनि जा मुंहुं तो मथां खुलंदा, यादि रखजांइ। बाक़ियुनि खे मां पोइ ॾिसंदुसि। खुलेआम धमकी ॾेई विया कमदार, इन करे हाणे ख़ामोश न वेहिबो। तॾहिं त चवां थो कि मज़बूत माण्हू हथ कर, जेके रावल ऐं दरिया ख़ान खे मोड़े सघनि। भल पुतार शाम ते अची वेंदा, हुननि खे आज़माए ॾिसजो, तव्हांखे ना उमेद न कंदा। पारस, जॾहिं बि तुंहिंजी दिलि चए न तूं पंहिंजे माउ पीउ सां मिली ईंदी कर। जेकॾहिं इहा इजाज़त मूंखे पहिरियां ॾियां न ऐं अदा खे न मारी हा त अॼु अम्मा ऐं बाबा रे मूंखे वञण में ख़ुशी थिए हा। धीअ, जेको थियो हाणे उनखे विसारे छॾ। अदा जो दुख त एॾी जल्दी मूंखां न विसरंदो, एतिरी जल्दी मां कीअं विसारियां? मां मञा थो तो मूं वॾो ज़ुल्म कयो आहे ऐं उन लाइ मूंखे पछताव बि आहे। केतिरो बि तूं छो न पछताईं, पर इन जी माफ़ी तोखे मिलण वारी नाहे। जेकॾहिं तुंहिंजा माउ पीउ मूंखे माफ़ करे था छॾनि त कुदरत वारो बि मूंखे माफ़ कंदो। अम्मा ऐं बाबा त तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदा, छो जो उन्हनि जा हथ अल्लाह जे दरबार में हर वक़्तु खयल आहिनि ऐं उन्हनि सां इंसाफ़ ज़रूरु थींदो। परेशान न थी, बसि रब खां दुआ घुरंदो कर, उहो तोखे ज़रूरु माफ़ कंदो। न मन न, इहे हाणे सखड़ा दिलासा आहिनि। इन ज़ुल्म जी माफ़ी रब मूंखे कॾहिं बि कोन ॾींदो। ये वेरी ठगिया गुरे नासु न पुंडार, मारूं तो जरूर हाँ, पर तुझो पीर हाँ पीर। जिते भी तुझी शादी थींदी उते मां तुझी सार संभालण ज़रूरी ईंदुसि, पोइ तूं राज़ी हुजी चाहे न हुजी, मां ईंदुसि।
अरे बाबा सब राज़ी है, कीर खंड लगा पिया आहिनि, पर तव्हांखे ही बदनसीब मामो कादन नज़र कोन आयो, यादि ई कोन कयो त मरी वियो या बचल आहे। वाड़े तारा नारंगी टाइप वारा तारा बिस्मिल्लाह ते बिस्मिल्लाह ते यार जो सा जरा को खुश नसीबी हुजे जो खुशीअ जे मौके ते हिते थी पहुतो ई अरे 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 बिस्मिल्लाह। हिकिड़े वियो कोन्हे वरी ॿियो आहे। ऐं नूराणी खेर त आहे, अॼु मूं वारे भाणजे रूंडे जा चैनल ई मटियल आहिनि, ख़ुशि लॻो पिया। हा हा मामा निठा अॻे जा रावल जी मिल्कियत में ॿई हथ कुपण वारा आहिनि, कॾहिं तो ख़ुशि थिए तॾहिं वाछड़ू टेड़ियूं गिगूं पियो गाड़े। रावल जी मिल्कियत में रूंडे जा हथ, ॻाल्हि सम्झ में कोन आई। मामा रावल खान मुंहिंजे संग जी घुर कई आ ऐं बाबे जी त तोखे ख़बर ई आहे, पराए माल ते टोपी निराड़ ते। ज़बान बंदि कर त रखाए न निड़ीअ ते लत साह न कढां, पर न जेकर मां तुंहिंजो साह कढे त रावल रे मुंहिंजो साह कढी छॾियो, छो त तूं ॿुधे करोड़नि जी लॉटरी न, करोड़नि जी जूं ॻाल्हियूं करण वारा तुंहिंजे सॼे मामे जे खीस में 10 जो नोट बि फाटल कोन्हे। खोड़ नोट मामा खोड़ न इहो जेको सवेर 1000 पहिरें नो भाॼी बूटी इहो कढ पर उहे त पर रबर खे छॾ, इहो हरू भरू गह प्यारियूं ग़लति गैरूं ॻाण माल कढ माल। हाणे हीअं कर सोनीअ जे मथां घोर हाणे मुंहिंजे मथां घोर, हाणे वॾनि जे सदके हिन खे ज़िंदगी में त इहो 1000 रुपया ॾिठो ई कोन हुई, हाणे वञी ख़र्च कर ऐश कर। वाह भांजे वाह, क़िस्मत सां 1000 ॾिनई, उहो बि सदके ॾियो। न तोखे 1000 कोन थो ॾियां, तोखे न पखे समेत सॼी जान लिखी थो ॾियां। अबा थधो थी, इहो बि 1000 गंजा मुंहिंजे लाइ। अकबर खान, मूंखे तव्हां मां इहा उमेद कोन हुई। मूं सोचियो त तव्हां ॿरंदड़ बाहि खे विसामे छॾियो, पर तव्हां त ॿरंदड़ बाहि मथां पेट्रोल आरे छॾियो। ये मुंहिंजी दुश्मनी आहे, इनखे मुंहुं बि मां पाण ॾींदुसि। इन बारे में मां का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहियां मंसूर खान। हक़ीक़त खां तव्हां मुंहुं नथा मुड़े सघो अकबर खान। जेकॾहिं मां ख़ामोश थी बि वञा न त बि इहा दुश्मनी ख़तमु न थींदी। हिन दुश्मनी खे हलाइण वारो हिकिड़ो रावल ई बचियो आहे। जेकॾहिं असां हुनखे हलाए छॾियोसीं न त ऑटोमेटिकली दुश्मनी ख़तमु थी वेंदी। जेको कुझु तव्हां सोचो पिया न, हू बि इहो ई सोचनि पिया त जेकॾहिं तव्हांखे ख़तमु कयो वियो त इहा दुश्मनी पाणे ख़तमु थी वेंदी, ऐं हिन दुश्मनी खे अॻिते हलाइण वारो केर बि कोन हूंदो। मैदान त ॿिन्ही धुरियुनि जे लाइ खुलियल आहे, मुक़ाबिलो त थींदो, पोइ लाज़मी आहे हिकिड़ो मरंदो ऐं हिकिड़ो बचंदो। एॾी तबाही छो अकबर खान? आख़िर छो असां हिन ज़िद में हिक ॿिए खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियूं? ठाह जी ऑफर त मां हुननि खे अॻु में ई करे चुको आहियां। मां राज़ी आहियां जेकॾहिं तव्हां हुन सां मिलो ऐं हू राज़ी थिए थो त मूंखे को एतिराज़ कोन्हे। अकबर खान, मां आख़िरी हद ताईं कोशिशि कंदुसि त तव्हांजो ठाह थी वञे, छो त हू हिन वक़्तु होश में न आहे। सो त मूंखे अकबर खान जो सिर खपे, सिर। फ़िलहाल मुंहिंजा नंढा वॾा दुश्मन सभु साइड ते करे छॾ, छो त मूंखे पंहिंजे भाउ चाकर खान जे खून जो हिसाब किताब बराबरि करणो आहे, पोइ अॻिते वधंदासीं। सोट हिन वक़्तु अकबर खान पंहिंजा चओ तरफ़ माण्हू बीहारे पहिरियों ॾाढो सख़्तु करे छॾियो हूंदो, इन ई करे असांजो उते पहुचणु ॾाढो मुश्किल हूंदो। सोट फ़िलहाल को माण्हू हथु कर जेको अकबर खान जी मुखबरी करे, ऐं पोइ असां अकबर खान ताईं पहुची सघूं। सोट हिकु माण्हू आहे जंहिं असां लाइ कमु कयो, पर उनजो सिधो वास्तो असां सां न आहे। उन माण्हू मंसूर खान जी मदद सां असां लाइ मुखबरी कई हुई। सोट पोइ घुराए ने मंसूर खान खे, पोइ हिन सां मिलूं था।
मंसूर खान मूंखे फ़ोन करे इतला ॾिनो हो। हू राति असां वटि अचे पियो ऐं उहो इन चकर में लॻो पियो आहे त अकबर खान ई असांजे विच में ठाह थिए। छा चयो तो? इहो थी सघे थो त असां अकबर खान सां ठाह कयूं? सो त असां हिक ॿिए जे खून जा प्यासा आहियूं ऐं मंसूर खान सोचे पियो त असां ठाह कंदासीं। ख़बर पियो ॾिसे? हा सोट, इहो तूं सही पियो चई। बाक़ी वधीक मंसूर खान अचे थो, उन सां तव्हां पाण ॻाल्हि ॿोल करे वठिजो। मुंहिंजो हींअर हिकिड़ो ई मक़सदु आहे, अकबर खान जो मौत। ऐं इन मक़सद खां मां पुठियां नथो हटी सघां। करम खान, मंसूर वरी शैतान कई आहे, इन जो बिलो करणो पवंदो। मंसूर खान जो बिलो उहो ई कंदो जंहिंजे करे असांजी मंसूर खान सां दुश्मनी थी। तव्हांजो इशारो किथे जाबिर तरफ़ त न आहे? मूंखे नथो लॻे त जाबिर का बि हाणे असांजी मदद करे। असां हुन वक़्तु जाबिर जी मदद कई जंहिं वक़्तु जाबिर जा पंहिंजा वेरी थी विया, ऐं हाणे हुनखे असांजी मदद करणु घुरिजे। हलो जाबिर ॾे, ॾिसो त कहिड़ो जवाब थो ॾे। करम खान, जेकॾहिं जाबिर असांजी मदद न कंदो त पोइ असांखे पंहिंजी मदद पाण करणी पवंदी। इन मंसूर खान सां अहिड़ो हशर करणो पवंदो जो तव्हांजे आॾो अची पाण गोॾा खोड़े। जो मंसूर खान मरंदे मरी वेंदो, पर कॾहिं बि गोॾा कोन खोड़ींदो। हिकु चकर जाबिर खे आज़मायूं था, जेकॾहिं हुन को बिलो न कयो त मंसूर खान जो बिलो पाण खे करणो पवंदो। अदी मां रावल तरह वञी रहियो आहियां, सोचियुमि त हिकु भेरो तोसां वरी मिलां ऐं तुंहिंजे फ़ैसिले खां पाण खे आगाह कयां। ईअं न थिए जो मां उते वञी हिकिड़ी ॻाल्हि करे अचां ऐं रावल खान जेकॾहिं तोखां पुछे त तूं का वरी ॿी ॻाल्हि करी। भाॼाई आई हुई अदा, उहा मूंखे सभु सम्झाए वई आहे। पोइ अदी तूं छा सोचियो आहे? सॼी ज़िंदगी त बेवा बणिजी हिन घर में कोन रहंदी आहे। तव्हां वॾा आहियो अदा, जेको बि मुंहिंजे लाइ फ़ैसिलो कंदव न उहो मूंखे मंज़ूर हूंदो। अदी पहिरियों त वठंदासीं रावल खान वारनि खां तुंहिंजो हक़ु, पोइ तो घुराईंदासीं उन्हनि खां अलॻि। पोइ अॻिते जेको फ़ैसिलो ठहियो सो ई कंदासीं। अदा, तव्हां छा था सम्झो त मूंखे पंहिंजो हक़ु मिलंदो? अदी रावल वारी मिल्कियत में चाराना हिसो त तुंहिंजो लॻे थो, पहिरियों उन खां उहो वठंदासीं जीअं तुंहिंजी पछाड़ी ज़िंदगी सॼी सुकून सां गुज़रे। ठीकु आहे अदा, पोइ भले तव्हां ॻाल्हायो रावल खान सां। जे मूंखां पुछंदो न त मां बि इहे ई ॻाल्हियूं कंदसि। अदी अलाह कंदो त तुंहिंजो हक़ु इज़त सां ॾेई छॾींदा। ऐं घणो गंद न थिए त भलो आहे। अलाह सणाई कंदो, मां ॾिसां थो छा थो थिए। यार मामा, मां सम्झां थो त रावल खान बाबे खे नाहे मारियो। इहो तूं पक सां कीअं थो चई सघीं? जेकर न बाबे खे मारे हा त बाबे जी मौत जो इतला मां ज़रूर असां ॾे मोकिले हा। फिर हिकु खॾ खणी उन में उछले छॾींदुसि, हुनजो कहिड़ो जनाज़ो थींदो जो वतन जा माण्हुनि ताईं उनजे मौत जो इतला ॾींदा। मामा कुझु बि हुजे, आहे त इंसान न, हुनजी जनाज़े जी नमाज़ ज़रूर पढ़ंदा। हू शैतान आहे, शैतान। पिणे खे इंसान चवण बि गुनाह आहे, गुनाह। यार मामा, कहिड़ो बि आहे कीअं बि आहे, पर मुंहिंजे लाइ भलो आहे। मुंहिंजो पीउ आहे मामा, हर वक़्तु मुंहिंजे भले लाइ सोचींदो आहे ऐं मुंहिंजे लाइ हर वक़्तु परेशान हूंदो आहे। जेकॾहिं न पिणे तुंहिंजे लाइ भलो सोचे हा त तूं हिन वक़्तु घर खां बेघर न हुजी हा। यार मामा, उहो त तव्हां मूंखे ज़बरदस्ती अगवा करे खणी आया आहियो न। जेकॾहिं 5 लख रुपया ॾेई छॾे हा त तूं हिन वक़्तु आज़ादु हुजी हा, पर पिणे खे तुंहिंजी परवाह न आहे, हुनखे 5 लखनि जी परवाह आहे। मामा कसम अलाह जो, उहे 5 लख बि मुंहिंजे लाइ गॾु पोइ करे। हराम जी मिल्कियत कॾहिं बि न आहे भाउ पवंदी। हराम हराम हूंदो आहे। तव्हां पंहिंजी पुफीअ खां घणा लख फुरिया, उहे काॾे विया? हराम जा पैसा हराम थी विया। यार मामा, मुंहिंजे मासूम पीउ ते इल्ज़ाम थो हणी। उहे मां अहिड़ो चंपो हणंदुसि, पिणे मासूम माण्हुनि जा घर तबाह करे छॾियासीं, अञा बि हू मासूम। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। छा खणी आयो हुई? चाचा, घर जो राशन आहे, तव्हां लाइ वठी आयो आहियां। पंहिंजो सामान हितां वापसि खणी वञ। तो छा सम्झो आहे त असां पंहिंजे पुट जे कातल खां राशन वठंदासीं? हरगिज़ न। बुख ते मरण त असां क़बूल कंदासीं, पर 1 रुपए जी बि तव्हां खां मदद असां न वठंदासीं। तव्हांजे पुट जे क़त्ल में मुंहिंजा हथ न आहे न।
तूं केरु सावल केरु हैदर केरु जेकॾहिं न तव्हां हैदर खे झलियो आहे हू मुंहिंजे पुट खे कोन मारे हा। ही पंहिंजो सामान खण ऐं हितां हलियो वञ। असांखे हमदर्दी ॾेखारण जी काई ज़रूरत न आहे। हिते त असां इंसाफ़ कोन थींदो, उहो त असांखे पका, पर किरम जे ॾींहुं तव्हां खां छिके हिसाब वठंदासीं। तव्हां केॾा बि ॾाढा हुजो, पर रब जे इंसाफ़ खां कोन बची सघंदव। हू असां सां ज़रूरु इंसाफ़ कंदो। ही सामान पंहिंजो खयो वञ, हिते सड़ी ख़राब थी वेंदो। सावल खान तुंहिंजी भेण असांजे घर जी इज़त आहे, उनजो सुठो ऐं बुरो असां सोचींदासीं। तव्हां अदा कयो हुनजो रिश्तो ॾिनो, बसि हाणे तव्हांजो रिश्तो ख़तमु थी चुको आहे। पोइ हाणे हुनजी वकालत करण लाइ छो आया आहियो? हा राहुल खान, मूं सोचियो हो त हिन मसइले खे वेही पंहिंजा पाण में प्यार मोहबत सां वेही हल कंदासीं। अदीअ जो जंहिंसां रिश्तो थियल हो सो हिन दुनिया मां वियो, ॿियो वञी पहुतो पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी खे। हाणे जेका भेण मुंहिंजी तव्हांजे घर में रहे थी, तव्हां सभु उन्ही जे लाइ ग़ैर मुहरम आहियो, ऐं मुंहिंजी गैरत कॾहिं बि इहो गवारा न कंदी त को मुंहिंजी भेण कंहिं गैर मर्दनि जे विच में रहे। ॻाल्हाई किथे वियो सावल खान, किथे पियो ॻाल्हाई? छा असां एतिरा बेग़ैरत आहियूं जो पंहिंजे भाउ जी इज़त जी हिफ़ाज़त नथा करे सघूं? उहा रिश्ते में मुंहिंजी भाॼाई थी लॻे। हाणे तो जीअं उहो बि मुंहिंजी भेण आहे। राहुल खान, हिकु ॻाल्हि चङे नमूने सम्झी छॾ त मुंहं सां भेण चवणु ऐं भेण हुजणु ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सावल खान, तव्हांजो मक़सदु छा आहे? तव्हां आख़िर चवणु छा था चाहियो? सिधी ॻाल्हि आहे, मां चाहियां थो त मुंहिंजी भेण हाणे तव्हां खां अलॻि रहे ऐं हुनजो जेको हक़ु तव्हां ते लॻे थो उहो तव्हां वंडे विराए हुनजे हवाले थिए। जीअं हुनखे मिलियल मिल्कियत ते तव्हां याशू कंदव। और हेठि करे ॻाल्हाए, हेठि वॾे आवाज़ ॻाल्हाइण वारी जी रावल ज़बान ककड़े मां कढी छॾींदो आहे। ख़ैर हूंदी करम खान, अॼु जाबर ॾे वॾा पंथ कया अथई, ख़ैर त आहे न? ख़ैर न आहे जाबिर खान, ज़रूरी कम सां आयो आहियां। हुकुम कर, घबराई छो थो? असां तुंहिंजे कहिड़े कम अची सघूं था? इहो मंसूर खान गिची में पवंदो थो वञे, इन जो बिलो करणो आहे जाबिर। करम खान, तोखां इहो मंसूर खान भितर काबू में नथो अचे? काबू में त ख़ैर अचे वेंदो, पर मां हुन सां सिधो वेहणु नथो चाहियां। करम खान चाहे थो नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे। करम खान ईअं न? सचो आई कमाल, मां इहो ई चाहियां थो। करम खान, मंसूर खान जी अच वञ असांजे तरफ़ घणी आहे, पर जे मंसूर खान खे असां मारे बि विधोसीं न त सॼो इल्ज़ाम तुंहिंजे मथां ईंदो। उन इल्ज़ाम सां मां पाण मुंहुं ॾेई वेंदुसि। तव्हां रुगो मंसूर खान जो बिलो करे ॾियो। तमामु जल्द ॾिसंदे इहो गरो मंसूर खान विच रस्ते ते मोल हूंदी। हूअं बि चापलूसी वॾी थो करे अकबर खान खां दिलावर ॾे, दिलावर खां अकबर खान ॾे। टपाली मोल चङो आहे। ठीकु आहे जाबिर खान, पोइ असांखे इजाज़त। हलूं काॾे था? आयो ई क़िस्मत सां घणनि ॾींहंनि खां पोइ वरी हलूं था। वेहे नंगर पाणी कर, चांहि बांहि पी, शाम जो छॾींदोसांइ, ईअं कोन छॾींदोसांइ।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।